अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जी तो मां तव्हांजो ॼातल सुञातल कहाणीकार फ़क़ीर मारूफ सोलंकी यूट्यूब चैनल मुश्ताक परदेसी ते मां हाज़िर थी रहियो आहियां। जिथे बि हुजो ख़ुशि हूंदव, अला ईअं अलाए रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो। ऐं हीअ जेके मां तव्हां ॾे कहाणियूं मोकिलींदो आहियां, पंहिंजे महिनत सां, पंहिंजे दिमाग़ सां, पंहिंजे अकुल सां ॻोल्हे ॻोल्हे सुठियूं। ऐं अथव सभु मुंहिंजूं कहाणियूं भलियूं अकुल वारियूं अथव, बेवकूफ़ वारियूं बि अथव, खिल खिलारियूं बि अथव, अमीराणियूं बि अथव, फ़क़ीराणियूं बि अथव, बादशाहियूं बि अथव ऐं घराणियूं बि अथव। तव्हां जेकॾहिं उन्हनि खे सम्झंदव ऐं सोचींदव त मुंहिंजी हीअ जेका महिनत आहे मुंहिंजी ज़ाया न थींदी ऐं इन जी मूंखे मोट तव्हां भली ॾींदो, मूंखे इंतज़ारु रहंदो। ऐं हाणे मां जेका हींअर तव्हांखे कहाणी ॾेई आयो आहियां त मखण जी माड़ी। हाणे मखण जी माड़ी ॾिसूं त कीअं थी ठहे, केरु थो ठाराए, कीअं थी बीहे। असां हाणे हिकिड़ो बादशाह जंहिंजो पंजी राणीअ सां ॾाढो कुर्ब हूंदो हो, एतिरे क़दुरु जो हूअ जेका ॻाल्हि करे सा बादशाह ज़रूरु पूरी कंदो। हिकिड़े दफ़े राणीअ साणसि मखण जी माड़ीअ ठाराए ॾियण जो अगल कयो। बादशाह हैरान थी वियो, पुछियुसि त एतिरो मखण किथां ईंदो जो माड़ी ठही सघे। तॾहिं राणीअ चयुसि त बादशाह सलामत, तूं बि को चरियो आहीं, जेतिरो सारो तुंहिंजो मुल्क उन में हेतिरा भाॻिया, रुगो हुकुम कर त उहे सभु अची हिते गॾु थियनि, पोइ हुकुम ॾीनि त अव्हां वटि जेको मखण रोज़ु थिए सो कोटवाल खे पहुचाए ॾियो। जेको बि भाॻियो सॾ ते न अचे तंहिंखे फांसी चाढ़ाए छॾ। ॿिए ॾींहुं बादशाह राणीअ जे चवण मूजिबि हुकुम कयो त सभु भाॻिया भाण छॾे अची शहर में गॾु थिया। बादशाह उन्हनि खे हुकुम कयो त अव्हां वटि जेतिरो बि मखण थिए सो मूंखे आणे ॾींदा करियो। ॿिए ॾींहुं वरी संदन मुल्क में जेकी कारीगर हुआ तन खे घुराए हुकुम कयाई त मूंखे मखण जी माड़ी ठाराइणी आहे, तंहिं करे पंहिंजा कम कारियूं छॾे अॻु में अची इहो कमु करियो। राज़नि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं पाण में सलाह कयऊं त हिन चरिए बादशाह मां चङा आयासूं, पर हाणे मिड़ई का खेॾ करे हिन मां जिंदु छॾाइणी आहे। सो हिकिड़ी सलाह बीहारे गॾिजी अची बादशाह वटि हाज़िर थिया ऐं खेसि चयाऊं, चङो साईं, हाणे झटि करे माण्हू घुरायो त हली चरियूं खणनि ऐं मखण बि अचे त कमु शुरू कयूं। असां मखण जी माड़ीअ जो कमु थो शुरू थिए। हाणे ॾिसूं त छा थो बादशाह कराए। बादशाह जे हुकुम सां बनाऊं खजी वियूं ऐं मखण बि अची वियो। बनाऊं माना चरियूं, जेके जॻहियुनि जूं चरियूं असां पटराईंदा आहियूं, जंहिंमें सिरूं रखी बुनियादु हुनजो ॿधी बुनियादु। बनाऊं माना बुनियादु, सम्झो था न, बनाऊं हुनजो ॻुझो लफ़्ज़ आहे। बादशाह जे हुकुम सां चरियूं खजी वियूं ऐं मखण बि अची वियो। राज़नि मखण खणी चरियुनि में विधो ऐं कम खे लॻी विया। उहा सुबुह जी महिल हुई, जंहिं करे मखण अञा सख़्तु हो ऐं उन जा पिनोड़ा चरियुनि में पे पिया। ओसारे पी हली ऐं राजा कम खे लॻा रहिया, पर जॾहिं सिज कुझु मथे चढ़ियो त मखण अची पघलण लॻो। पघलण माना रिझण। ऐं अदा मखण मूं माड़ियूं केॾो ठहंदियूं। हाणे मखण जूं त उहो थधि त हुई त जेको पिनोड़ा त पिया त राजा त ख़ुशि थिया। सिज लही वियो, विया हलिया सुबुह जो। हाणे सिज उभिरियो खेर जो, हाणे अॻिते किसो आहे हिन जो। समूरो रिझी वियो। राजा हिकदमि बादशाह वटि पहुता ऐं खेसि चयऊं त बादशाह सलामत, मखण समूरो सिज जे तपश करे रिझी वियो आहे, हाणे छा करणु घुरिजे। तंहिं ते बादशाह हिकदमि पंहिंजे घर आयो ऐं राणीअ खे चयाईं त तो चयो हो त मखण जी माड़ी ठाराए, सो कमु त पियो हले, पर ॻाल्हि हीअ आहे त मखण समूरो रिझियो वञे, हाणे छा करणु घुरिजे। राणीअ बादशाह खे चयो, बादशाह ॾाढो को चरियो आहीं, ही हेतिरा सारा पखी जे तुंहिंजे मुल्क में आहिनि, तन खे खणी हुकुम कर त सभु अची गॾु थियनि ऐं पंहिंजा पर पखेड़े बीहनि, तंहिं उन्हनि छांव में माड़ी तयारु थिए। बादशाह पखियुनि खे गॾु थियण जो हुकुम ॾिनो। पखी
पखीअ जी ज़ात अची गॾु थी हिननि खे बादशाह छांव करे बीहण जो हुकुम ॾिनो। ॿिया सभु पखी बादशाह जे सॾ ते आया पर हिकिड़ो मूसड़ो पखी, मूसड़ो था सम्झो था, नंढड़ो अथव, हिकिड़ो हेतीरो अथव जंहिंजो पुछु डिघो हूंदो थींदो आहे, जंहिंखे असां हिते मीटर कोठींदा आहियूं। मीटर गाॾियुनि वारो मीटर नथो चवां, गाॾियुनि वारो मीटर, हे मीटर पखी आहे। हूसड़ो पखी, हेड़ो पखी, फूसड़ी पखी, मीटर पखी, पखी अथव। उहो न आयो, छाजे करे उहो पखी हुयो ई वीचारो एतिरो, हुनजा पर बि हेतीरा पंहिंजे ॾिसूं था हाणे इहो मूसड़ो पखी कोन आयो। ॿिए ॾींहुं मूसड़ो बि अची पतो, बादशाह पुछियोसि हाणे मूसड़ा ख़बर ॾे काल्ह छो कोन आहे। मूसड़े जवाबु ॾिनो, साईं काल्ह असां वटि पंहिंजी बिरादरीअ जो फ़ैसिलो हो तंहिं करे न आयुसि। बादशाह पुछियो त वरी कहिड़ो फ़ैसिलो अची फाथो हो। तॾहिं मूसड़े जवाबु ॾिनो, साईं असीं पंहिंजा पाण में अची टकरियासीं। हिकिड़ा चवनि त मुड़ुस घणा आहिनि ऐं ॿिया चवनि त ज़ालूं घणियूं आहिनि। तंहिं ते बादशाह पुछियो नेठि पोइ छा थियो। मूसड़े चयो, साईं ॻणप कईसीं त जेकी मुड़ुस ज़ालुनि जे चवण ते लॻा उन्हनि खे बि ॻणियोसीं। ज़ालूं करे उन करे ज़ालूं वधी वियूं। अदा मूसड़ो पखी अहिड़ो त सुवाल जो जवाबु बादशाह खे ॾिनई, हिन जो मां तव्हांखे ॿुधायां थो, मुझाए विधईसि। त हाणे बादशाह त हुन खां पुछी वियो। मूसड़े पखीअ चयो त जेके ज़ालुनि जे चवण में आया उहे बि असां मायूं करे ॻणिया। हाणे बादशाह खे इहो जवाबु जेको हुन ॾिनो, हाणे ॾिसूं त बादशाह हिन ते छा थो सोचे। उहो बि मायुनि जे लिस्ट में आंदो थी, उन में मायूं वधी वियूं। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त आउं हीअ माड़ी बि त पंहिंजे राणीअ जे चवण ते पियो ठहिरायां, सो इन ॻाल्हि में त आउं बि सचु पचु थियुसि ज़ाल। सो यकदमि राधनि खे मोकल ॾेई छॾियईं ऐं महल में वञी राणीअ सां चङी चठ कयाईं, जुठ कयाईं। आख़िर राणीअ बि पंहिंजे अजायण अंगलनि खां तौबा कई ऐं बादशाह पंहिंजे मुल्क संभालण खे लॻी वियो। अदा इहा मखण जी माड़ी हुअ, अहिड़ा चरिया महिरबानी करे तव्हां बि न थिजो बादशाह जहिड़ा। अदा हुन इहा ॻाल्हि मूसड़े पखीअ सचु चयो आहे ऐं सही सुवाल जो जवाबु ॾिनई, जेको बादशाह सम्झी पंहिंजे माईअ खे वञी इहा जुठ करे तकलीफ़ में ॾिनई त साॻो माई बि हुनजी सम्झी तौबा ताइब करे ऐं बादशाह जे चवण माखण में आई। बादशाह बि हुनजी ॻाल्हि खे सम्झी ऐं माइनि वारा कम छॾे बादशाह थी बादशाही हलणु लॻो। अदा इहे ॻाल्हियूं मुंहिंजियूं तव्हां अमीर तमीर बि ॿुधंदा हूंदव, पर हीअ जेका कहाणी मखण जी माड़ी वारी अथव, तव्हां सभिनी जे लाइ इहा कुलमत ॻाल्हि अथव, सम्झण जी ॻाल्हि अथव, सोचण जी ॻाल्हि अथव। चाहे अमीर हुजो, चाहे ग़रीब हुजो, चाहे वापारी हुजो, पर इहे तव्हांजे कम जी अथव। महिरबानी करे तव्हां हिन खे वधि में वधि ॿुधंदा रहिजो ऐं अॻिते पंहिंजे दोस्तनि ताईं बि इहा सुठी ॻाल्हि अथव। मां फ़क़ीर खे तव्हांजी मोट सुठी थी मिले, मूंखे तव्हांजे हिननि ॻाल्हियुनि जो इंतज़ारु मोट जो रहंदो। तव्हां मूंखे सुठी मोट ॾिनी आहे, हिन जा पैसा कोन्हनि, पंहिंजे दोस्तनि ताईं मोकिलींदा रहंदो, छो त हीउ यूट्यूब चैनल जेको मुश्ताक परदेसीअ जो आहे तमामु सुठो हलंदड़ आहे ऐं हिननि में के कोताहियूं हुजनि या तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं रिकॉर्ड करणु चाहियो था या को पैगाम मोकिलिणु चाहियो था या हिन मुश्ताक सां चैनल ते मोबाइल ते ॻाल्हाइणु चाहियो था, त हिन जो नंबर मां तव्हांखे नोट कयां थो। हिन रिकॉर्डिंग में तव्हां हुन खां हर शइ पुछी सघो था ऐं या रिकॉर्ड कराइणी अथव का शइ त उहा तव्हांजी उहो कराइण लाइ तयारु आहे। कहिड़ी बि ॻाल्हि आहे मोकिलियो त हू तव्हां खां वठण लाइ तयारु आहे। हाणे हीउ जेको नंबर आहे हीउ अथव यूट्यूब चैनल मुश्ताक परदेसीअ जो 0308 825 6074 03088256 6074 इहो अथव मुंहिंजा साईं मुंहिंजे चैनल वारे जो नंबर। पोइ हिन जी आई डी बि अथव, जेकॾहिं हुन आईडीअ ते रूबरा तव्हां टच ते को ॻाल्हायोसि त ॻाल्हाए सघो था। पर माना हीअ बादशाह कहिड़ी बेवकूफ़ी कई था, बादशाहनि में कंहिंखे बि इहो न करणु खपे। पर तव्हां महिरबानी करे हिन ॻाल्हि खे दरगुज़र करे पंहिंजे पेरनि ते पका रहिजो, पाण ॾिसो दोस्तनि खे ॾेखारियो ऐं उन्हनि खे चओ अॻिते मोकिलियो, मूंखे तव्हांजे मोट जो इंतज़ारु रहंदो। ख़ुदा हाफ़िज़।